बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम वकार मंगी लाइव में अवां जो मेज़बान वकार हुसैन मंगी। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं वज़ीर आज़म इमरान ख़ान जेको बार बार वफ़ाक़ी काबीना में रदो बदल थो करे। जेके वज़ीरनि जा खाता आहिनि उहे तब्दील कया था वञनि, छा उहे खाता त तब्दील कया वञनि था त छा उहे वज़ीर कारकर्दगी ॾेखारे सघिया आहिनि? हिन जे मुतलिक़ सां ॻाल्हि कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग बि असां सां गॾु हूंदी, उनखां बाद जेका PTI जी लेडीज़ विंग उहा बि असां सां गॾु हूंदी। हिन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जी लेडीज़ विंग जी इंफॉर्मेशन सेक्रेटरी राबिया अब्बासी, उन सां ॻाल्हि ॿोल कंदा। राबिया अब्बासी, अवां जी महिरबानी, अवां टाइम ॾिनो। छा चवंदव वज़ीर आज़म बार बार वफ़ाक़ी काबीना में तब्दीली थो करे, जेके वज़ीर आहिनि उन्हनि जा खाता तब्दील कया था वञनि, छा उहे 3 सालनि जे अंदरि वज़ीर कारकर्दगी ॾेखारे सघिया आहिनि या न? तबाही ख़ान जॾहिं कंटेनर ते हुयो त चवंदो हुयो त मूं वटि 200 माहिर माण्हुनि जी टीम आहे, मां पाकिस्तान खे वॾी तरक़ी ॾींदुसि। पर अफ़सोस जो 200 माहिर माण्हू त छा, तबाही ख़ान इमरान नियाज़ी साहब में पाण में ई एलियत न आहे जो हू पाकिस्तान लाइ कुझु करे सघे। इमरान ख़ान पंहिंजी ग़लति पॉलिसियुनि जे करे पाकिस्तान जी मईशत खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो आहे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे मफ़ादनि लाइ कमु करे रहियो आहे। इमरान ख़ान वज़ीरनि जी वज़ारतुनि में रदो बदल इन करे रहियो आहे त जीअं हू सिर्फ़ ऐं सिर्फ़ करप्शन करे सघनि। उन खां पोइ उन वज़ीर खे तब्दील करे थो छॾे, वज़ीर ॿिया थो रखे जीअं उन्हनि जी करप्शन ज़ाहिर ई न थी सघे। जीअं अलीम ख़ान, जहांगीर तरीन ऐं ॿिया अटे ऐं खंड दवाउनि जी करप्शन में जेके मुलविस आहिनि, जिन जे करे अवाम अज़ाब भोॻे रहियो आहे। इमरान ख़ान जी काबीना नाअहल माण्हुनि ते मुश्तमिल आहे, जेका पाकिस्तान खे काई तरक़ी न ॾियारे सघिया आहिनि। उन्हनि जी कारकर्दगी बिल्कुलु बि ज़ीरो आहे। जी, हिन वक़्तु असां पाकिस्तान तहरीक इंसाफ लेडीज़ विंग ज़िले जी जनरल सेक्रेटरी कश्मीरा पठान असां सां गॾु मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी महिरबानी कश्मीरा पठान, अवां असांखे टाइम ॾिनो। छा चवंदो वज़ीर आज़म बार बार वफ़ाक़ी काबीना में रदो बदल पियो करे, वज़ीरनि जे खातनि में रदो बदल पियो थिए? छा था सम्झो जेके वज़ीरनि खे 3 सालनि जो टाइम ॾिनो वियो उहे पंहिंजी कारकर्दगी ॾेखारे सघिया आहिनि पंहिंजे महकमे जे अंदरि? ज़ाहिर आहे उन्हनि जो इहो 5 सालनि जो टाइम पीरियड आहे, उन्हनि में ही 3 साल हले थो पियो। ज़ाहिर कोशिशि उन्हनि जी पूरी 100% आहे, जंहिंमें के अॻिते बि आहिनि, के पोइते बि आहिनि, के मुख़ालिफ़ बि आहिनि। हू त पंहिंजी पूरी जिदोजहद कनि था, उन सां असां बि आहियूं मुतफ़िक़। बाक़ी टाइम लॻंदो, इंशाल्लाह जॾहिं 5 साल पूरा थींदा पाकिस्तान तब्दील थी वेंदो इंशाल्लाह। असां त हिननि थोरो रिज़ल्ट अचे थो ऐं ॾिसूं बि था। महांगाई त हर क़ौम में आई आहे, हर भाषा कई आहे ऐं हर भाषा सहूलियत बि सुठियूं ॾिनियूं आहिनि, पर जेका सहूलियत असां सम्झूं था त अलाह कंदो, जेको असांजो हिन वक़्तु पाकिस्तान कर्ज़ में मुब्तला हुयो ऐं हुनजो रिज़ल्ट निकिरंदो इंशाल्लाह 5 सालनि ताईं अलाह कंदो आज़ादु थी वेंदो। कश्मीर ते मुंहिंजो ॿियो सुवाल इहो आहे त वज़ीर आज़म जेको इमरान ख़ान जॾहिं अपोज़िशन में हूंदो त उहो बिजलीअ जा बिल फाड़ींदो, चवंदो त जॾहिं बिजलीअ जा बिल वधीक ईंदा आहिनि त हुकूमत वारा चोर आहिनि। हींअर जेको आहे त बार बार बिजलीअ जूं क़ीमतूं वधायूं वञनि। पहिरियों त वज़ीर आज़म माण्हुनि जा बिल जलाईंदो, हाणे वरी उन्हनि जी दिलि थो जलाए। छा चवंदो आहे हिन जे मुतालिक़? ॾिसो, हर शइ में महांगाई थी वई आहे, काई शइ अहिड़ी न बची आहे जंहिंमें ग़रीब आहे त भले 100 रुपए किलो आहे त बि खाईंदो, 1000 रुपए किलो खीर थींदो त बि पींदो। ठीकु आहे न। वक़्ती तौर ते जेके वक़्त जी तब्दीलियूं अचनि थियूं उन्हनि में हर शइ में तब्दील थियण बि सम्झ में अचे थो पियो, पर जंहिंजी जेतिरी अफोर्डिंग आहे उहो ज़िंदगी जो मसइलो पंहिंजो हल कंदो थो अचे। बाक़ी जंहिंखे रोज़गार मिली न, बेरोज़गार वधीक आहे तमामु। असांजा पाण बचा जेके आहिनि त मां मतिलबु करे वेठा आहिनि, डिप्लोमा इंजीनियरिंग पास करे नौकरियूं न आहिनि। हल्की फुल्को कारोबार आहे 15 खां 20 ताईं, 20 खां 30 ताईं अफोर्ड करे सघे थो बचा फैमिली, पर वक़्तु तंग आहे। इहा तंगी असांखे कामयाबी ॾींदी इंशाल्लाह, अलाह में उमीद आहिनि। जी बिल्कुलु, तव्हां कश्मीरा पठान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत खे हिन वक़्तु अञा 3 साल थिया आहिनि, हू पंहिंजो कमु करे रहिया आहिनि, खातनि जे अंदरि जेका उहा तब्दीली आणे रहिया आहिनि। जॾहिं त अञा 2 साल आहिनि ऐं उमेदनि ते दुनिया क़ाइमु हूंदी आहे। इंशाल्लाह PTI जेका आहे 2 सालनि जे अंदरि कारकर्दगी ॾेखारींदी, अवाम जा दुख सुख दूर कंदी। जॾहिं त जेका पीपल्स पार्टी जी अॻुवान राबिया अब्बासी, हुन चयो त हुकूमत हले ई कोन थी, बार बार महांगाई था कनि, उन्हनि खे बार बार वज़ीरनि जे खातनि में तब्दीली इन करे कई थी वञे त हुननि खे उहे खाता हलाइण ई कोन था अचनि। हिन हुकूमत तबाही करे छॾी आहे। हीअ अवाम खे को बि रिलीफ न ॾींदा। पंहिंजे मेज़बान वकार हुसैन मंगी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।